नाज़रीन, पीर वसण भरसा ॻोठ लाइक़ लाशारी में ॻोठाणनि फुर वाक़े में मुलवस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। नाज़रीन, असां मौजूद आहियूं पीर वसण भरसा ॻोठ मोहम्मद लाइक़ लाशारी में, जिते ॻोठाणा एहतजाज करे रहिया आहिनि। उन सां ॻाल्हि करणु ॻोठाणनि वधीक छा चवणा असां एनसी रात करायासीं। सुबुह ते असां वियासीं उते पुलिस वारनि वटि वियासीं। पुलिस वारनि चयो पुलिस न आहे। पुलिस उतां मोटियासीं। असां वरी उहे छोकिरा ॿई, असां ॿिनि भाइरनि अब्दुर्रहमान शमीर ॿई असां अचूं पिया। असांजे अॻियां मोटरसाइकिल अची वरी ॾिनऊं। सो उन जे करे असां एसपी साहब ऐं डीएसपी साहब खे दरख़्वास्त कयूं था ऐं वज़ीर आला खे दरख़्वास्त कयूं था असां इंसाफ़ कयो वञे। ऐं असां ग़रीब आहियूं, हीअ ॾाढा मुड़ुस आहिनि। अॼु असांखे ख़तरो आहे, असांजे भाउ खे अॼु सुभाणे हीअ मारींदा। जंगल जो इलाइक़ो आहे, असां सां को बि माण्हू तावन हींअर ताईं न कयो आहे। से करे महिरबानी करे असांखे गाॾी पंहिंजी मोटारी माण्हू ॿधा वञनि, इन माण्हुनि खे सज़ा मिले त ॿीहर जे लाइ ॿिए कंहिं सां ज़ुल्म न थिए। सो ही वॾा चोर माण्हू आहिनि, धाड़ियल आहिनि, इन्हनि ते इंसियूं एफआईआरूं आहिनि। इनजे करे पुलिस कल्ह कहिड़ी ॻाल्हि जे करे, कमज़ोरी जे करे इन्हनि खे का बि नथी ॿधे या कुझु। असांखे चऊं था जेके माण्हू असां वटि अचनि था, अॻी राति असांजे घर में हंगामो करे पिया, असांजे पेर खणी जे घर वियासीं। असांखे चयो सुभाणे तव्हांखे असां मुंहुं ॾींदासीं। असांखे चयो सुभाणे साईं बि हुयो, असांजे मुर्शिद हुन जो तव्हांखे चयो था सुभाणे तव्हांखे मुंहुं ॾिजो। राति में असांखे वरी असांजे छोकिरे खे धक आहिनि। असां आखिरी थाणे ते रिपोर्ट कईसीं। इहे माण्हू गफ़ार ऐं शमन ॿियो नामालूम माण्हू आहे। असांखे इन मां ख़तरो आहे, जा इन छोकिरे खे मारींदा। रोज़ असांजे घर में असांखे निंड कान्हे का। हाणे वधीक एसपी ऐं डीआईजी खे इहा रिपोर्ट आहे असांजी सपोर्ट खणनि। साईं, असां राति छोकिरो भाणे जो आहे मुंहिंजो, मां हुन ॻोठ में वेठल आहियां कंछीअ में। इहो 7 बजे मूंखां निकितो, मूंसां मिलण आयो। चई मां ॻोठ थो वञा। 8 बजे 8:30 बजे मूं ॾे फ़ोन आई त छोकिरे खे गाॾी फुर थी आहे, मोबाइल फुर थी आहे ऐं धक लॻा आहिनि, पैसा वैसा गाॾी वाड़ी फुरे विया आहिनि। पोइ वरी 9 बजे 10 बजे मां पहुतुसि थाणे ते वियासीं। थाणे जो चऊं त बसि एनसी कटियूं था, सुबुह जो ईंदासीं। पोइ हींअर ताईं पुलिस ज़ाहिर कान थी। मां बि सुबुह को अची हिते वेठो आहियां। मुंहिंजो ॻोठ ओॾां, छोकिरो मुंहिंजो इहो भाणे जो आहे जंहिंखे धक लॻा आहिनि। इहे नाम किठा माण्हू आहिनि, जेसिताईं हथ न थींदा तेसिताईं ग़रीबनि लाइ इहो अज़ाब हटबो कोन। कैमरामैन साकिब नदीम के सजाद संचालित मेरान टीवी न्यूज़ पीरस।